ख़ासि करे ॾींदी आहियां। ऐं जेको अमित चना आहे न, उन सां मुंहिंजी अम्मी निकाह कयो हो। 4 महीना थी विया आहिनि। डिगड़ी में 4 महीना अॻु फोत थियल समाजी अॻवान ऐं लेडी हेल्थ वर्कर जी मौत खे संदसि पुट ऐं धीअ क़तल करार ॾेई छॾियो। समाजी अॻवान लेडी हेल्थ वर्कर सुगरा ख़ासकली जी धीअ लारेब ऐं पुट शहबाज़ पंहिंजे वेॻे पीउ मथां इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हमीद चन्ना असांजी माउ खे टार्चर ऐं मौतमार धमकियूं ॾींदो हो। हमीद चन्ना जी ऑडियो रिकॉर्डिंग मौजूदु आहे जंहिं में असांजी माउ खे मौतमार धमकियूं ऐं तलाक ॾेई रहियो आहे। उन्हनि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ासि करे ॾींदी आहियां। ऐं जेको अमित चना आहे न, उन सां मुंहिंजी अम्मी निकाह कयो हो। 4 महीना थी विया आहिनि। ऐं उन करे मुंहिंजी माउ खे ब्लैकमेल कयो हो, छो करे असीं हुन सां ख़िलाफ़ु हुआसीं। अमित चना सां ख़िलाफ़ु हुआसीं ऐं हुन सां मुंहिंजो मर्डर कयो आहे। ऐं जे राति असीं माना 12 बजे सुम्हण वारा, उन राति असीं 9 बजे सुम्ही रहियासीं। ऐं असांखे का जाग कोन थी। मुंहिंजी अम्मी चयसि पंहिंजी भेणुनि सां ॻाल्हाए। ऐं मुंहिंजो भाउ कराची में रहंदो हो, उनखे चयसि मन ॻाल्हाए फ़ोन सां ॻाल्हाएसि। पोइ सुबुह जो त तव्हांजी अम्मी लाश जो असांखे माना जाग कोन थी। ॾाढो करे ॿुधाएसि चए तुंहिंजी अम्मी फोत थी। ऐं मुंहिंजा मामा आया, मुंहिंजी मासियूं आयूं ऐं उन्हनि चयो त असांखे लाश ॾियो, असीं वञूं हुते कंदासीं। उन्हनि चयो न, हिते लाश हूंदो। पोइ इन करे मुंहिंजी अम्मीअ जो मर्डर कयो आहे। ऐं अॼु कल 17 तारीख़ कोर्ट जो हो बयान। हिन चयो मां जेकी पेंशन आहे न, उहो मुंहिंजे नाले ॾिनी, पोइ हिनजे नाले ॾिनी। इन चकर में असां झगड़ो कयो ऐं हीअ मुंहिंजी अम्मी जो मर्डर कयो आहे न। ऐं असीं हुनखे ख़िलाफ़ु ऐं जेको इंसाफ़ ॾियण वारो आहे, उहो अॼु असांजो इंसाफ़ छीने पियो। हीअ हमीद चना इंसाफ़ खपे, इंसाफ़। वीडियो का जिक्र करते हैं, ऑडियो का तो टोचर जो आई निकाह थियण खां पहिरीं के मीटिंग रखी। फ़कीर राणो माली, कोशिश डिजिटल, डिगड़ी।